सलाह शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह, अज वारी रात बाबरकात अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे रहमत वारे घर में, पाक घर में अल्लाह साईं जो पाक कलाम जो आवाज़ थी रहियो आहे। भाउ मोहतरम हाफिज़ अब्दुल शकूर साहब जोगी जे शादी जे मौके ते अज रात उन जे सुन्नत निकाह जे मौके ते हाज़िरी नसीब थी आहे। अमल भी नेक, कम भी नेक। हदीस पाक में इंदो आ, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अन निकाह मिन सुन्नती, निकाह मा मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुबारक आ। जेको मुझे सुन्नत मां मुँह मोड़ींदो वो मुझे उम्मत मां न आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, निकाह मुकम्मल दीन आ। निकाह खां पहिरियां केॾो बि वली छो न हुजे, वो अध दीन ते आहे। छा ते आहे? अध दीन ते। निकाह कंदो उनजो दीन मुकम्मल थी पवंदुसि। अल्लाह से फरमायो, हुन लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्न। मर्द औरत जे लाइ लिबास आहे, औरत मर्द जे लाइ लिबास आहे। निकाह खे अल्लाह लिबास चवे थो, पोशाक चवे थो। ॻाल्हि समझ में अचे थी? माण्हू ते लटो न हुजे त छा लॻंदो? सम्झो था न? निकाह खे अल्लाह जी लिबास चयो आहे। इन खां सवाइ माण्हू खे लिबास कोन्हे। ॾिसण में त लिबास अथसि, लेकिन हक़ीक़त में कोन अथसि। पोइ निकाह राति जो अफ़ज़ल आहे, ॾींहं जो अफ़ज़ल आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबीअ खे हिकिड़े सवाल कयो, हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु ग़ालिबन, हज़रत इब्न अब्बास हिकिड़ो सहाबी आहे, फिर निकाह राति जो अफ़ज़ल आहे। चई छो? चो अल्लाह सी फरमायो, वजअलना लैल लिबासा, राति खे मां तव्हांजे लाइ लिबास करे ठाहियो आहे। राति खे बि अल्लाह लफ़्ज़ लिबास सां ख़िताब फरमायो, निकाह खे बि अल्लाह सी हुन लिबासुल लकुम लिबास जे लफ़्ज़ सां ख़िताब फरमायो। यानी राति ऐं निकाह ॿिनि खे लिबास, छो त राति में बि माण्हू ढकिजी थो वञे। अवा राति छुपाए थो माण्हुनि खे। राति जे तारीकीअ में को माण्हू नज़र ईंदो बग़ैर बत्ती, बग़ैर लाइट बैटरीअ जे? तूं मोटरसाइकिल में बत्ती न हुजे, पहुचंदे कंदरा पियो हुजे खजीअ में मथो टकरियो पियो हूंदे। माना राति लिबास आहे, छुपाए थो पियो माण्हुनि खे, दुनिया खे, रोडनि खे, रस्तनि खे। ऐं ईअं निकाह बि लिबास आहे, छुपाए थो माण्हू खे गुनाहनि खां, माण्हुनि खे ऐबनि खां, ॾोहनि खां, उनखे महफ़ूज़ करेसि थो। त राति जो लिबास ऐं इन निकाह वारे लिबास जी हिक ॿिए सां मुनासिबत आहे। निकाह राति जो थिए। बहरहाल जेका आयत मां तिलावत कई, रहमत वारी, असांजो महबूब करीम मुहम्मद मुस्तफ़ा चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमत वारा नबी थी करे आया। क़ुरान भी रहमत वारो, किताबनि जो सरदार मिलियो। नबी मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबीअनि जो सरदार असांखे मिलियो। कदम नबी साईं जा रहमत ई रहमत, नज़र बरकत ई बरकत। जेकॾहिं मके जे सरज़मीन ते लॻनि, गलिन में लॻनि, अल्लाह फरमाए उक़सिम बिहाज़ल बलद, सुना तुंहिंजे शहर मके जो गलिन जो मां अल्लाह की कसम आहे। अल्लाह सी छो? बैतुल्लाह जे करे, सफ़ा मरवा पहाड़ियुनि जे करे, आब ज़मज़म जे करे। अल्लाह फरमाए न, अल्लाह सी पोइ त मुल्क में पहाड़ी पहाड़ी आहे, बाक़ी त बचो कुझु कोन्हे। अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। बीबी आमना जे घर ॾे त नज़र कयो, मुहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो घोट ॼाओ आहे, ऐं जे कदमनि जे सदके मां अल्लाह शहर मके सां मोहब्बत कयो आहे।
जै नबी जे कदम जे सदके अल्लाह शार सां मोहब्बत करे तो न ज़ात मोहम्मद मुस्तफ़ा सां मुझे अल्लाह जो केॾो प्यार हूंदो। कदम मुबारक रहमत ई रहमत। अखड़ियों मुबारक जो कमाल ॾिसो, जेकॾहिं सोने अबू बकर साईं ते पइजी वञनि सिद्दीक़ अकबर बणिजी वञे, अखड़ियों जो कमाल आहे। जेकॾहिं हज़रत उमर साईं ते पइजी वञनि त चओ फारूक आज़म बणिजी वञे, सुणो उस्मान ज़ुन्नूरैन मुर्शिद अली हैदर करार बणिजी वञे। सुभान अल्लाह। सुभाणे चइजां, हाणे सुभान अल्लाह चओ। तॾहिं शाइर सोने नबीअ जी तारीफ़ हिन अंदाज़ सां कई आहे, चए थो कदम कदम पे रहमतें और नज़र नज़र पे बरकतें। चो सुभान अल्लाह। कदम कदम पे रहमतें और नज़र नज़र पे बरकतें, जहाँ जहाँ से वो शफीए आसियाँ गुजर गया, जहाँ नजर नहीं पड़ी वही है रात आज तक, वही वही सहर हुई जहाँ जहाँ गुजर गया। महबूबे रब्बे किबरिया सरताज जुमला अंबिया, ओ हजरत मोहम्मद मुस्तफ़ा बलगल ओला बेकमाल है। रहमत सरापा ज़ात है और मजमउल हसनात है। चो सुभान अल्लाह। बैयत मथे करे चो सुभान अल्लाह। अब एको न खाली आवाज़ आप कहीं चयो असांजे नबीअ जा पेर मुबारक रहमत चो बेशक ॻाल्हाईंदो कहीं चयो असांजे दिलबर नबीअ जा हथड़ा मुबारक रहमत चो बेशक। कहीं चयो असांजे साईं जूं अखियूं मुबारक रहमत चो बेशक। कहीं चयो असांजे दिलबर नबी जा जुल्फ मुबारक रहमत चो बेशक। कहीं चयो उथण रहमत आहे, कहीं चयो वेहण रहमत आहे, कहीं चयो असांजे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सुम्हण रहमत आहे, खिलण रहमत आहे, खाइण रहमत आहे, पीअण रहमत आहे, सब चो बेशक आहे। पर असांजो अक़ीदो, असांजे उलमाए देवबंद जो अक़ीदो, जमीयत उलमा इस्लाम जो अक़ीदो, बुजुर्ग जो अक़ीदो, वलियन जो अक़ीदो, असांजे पीर असांजे मुर्शिद साईं आले जी शरीफ वारन जो अक़ीदो, साईं अमरोट शरीफ वारन जो अक़ीदो, साईं बेर शरीफ वारन जो अक़ीदो, दरगाह सुमरानी शरीफ वारन जो अक़ीदो, साईं जरार पौड़ वारन जो अक़ीदो, असांजे मर्दन जो अक़ीदो, औरतुन जो अक़ीदो, जवानन पोढ़न जो अक़ीदो, ॿारन जो अक़ीदो। छा अक़ीदो आहे असांजो दिलबर नबी पेर मुबारक खां वठी करे जो सर मुबारक ताईं रहमत ई रहमत आहे। चो सुभान अल्लाह। कंहिं चयो पेर मुबारक रहमत, कंहिं चयो अखथड़ा मुबारक, पर असांजो अक़ीदो छा आहे? असांजो साईं पेर मुबारकनि खां वठी करे सर मुबारक तक रहमत ई रहमत बस। वो तॾहिं शायर चयो रहमत सरापा ज़ात है और मजमउल हसनात है, कितनी प्यारी नात है, हसनत जमीओ खिसाल है, लाजिम है हम भी गुमा जब तक रहे इस तन में जान, लाजिम है हम पे बेगुमा जब तक रहे इस तन में जान, ओ हर दम रहे विरदे जुबान, पढ़ो सल्लु अलैहि वालैहि। असांजो ईमान अक़ीदो आहे
अल्लाह साईं का बाद पूरी कायनात का मथे, जमीन आसमान का मथे, जिब्राइल, मीकाइल, इसराफिल, इजराइल, नबियन, इमामन, कुतबन, गौस, अब्दाल, वलियन, सहाबा का मथे, रब साईं का हेठ जेकर कहीं जो शान आ चो मोहम्मद मुस्तफ़ा जो शान, जंहिंजो अक़ीदो आ उहे सुभान अल्लाह चओ। वो शायर पंहिंजे शेर में इन लफ़्ज़ के हीअं बयान कयो, मज़ो अची तो पोइ सुभान अल्लाह चइजे। तुंहिंजे वात में सीटी आ कि न तुंहिंजे वात में ॿीड़ी आ? हा पुट कढी वई सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ। चए थो खुदा से तो कम है और सबसे ज़्यादा, खुदा से तो कम है और सबसे ज़्यादा, दो आलम में आला हमारे मोहम्मद। रब का बात पूरी कायनात का मथे, जे करे शानात मुझे दिलबर नबी जो चो सुभान अल्लाह। वडे मकाम वारो आ मुझो साईं, वडे शान वारो आ दिलबर नबी, हसीनन जो सरदार, जमीलन जो सरदार, मुझो महबूब, अरबिल जो इमाम आ, चो अजमिल जो इमाम आए। अग्या नबी आया, कोई गोठ जे लायो, कोई जिले जे लायो, कोई तालके जे लायो। खुदा जो कसम दुनिया वारो मोजज़न सां आया, दुनिया छड़े करे हलिया, मोजज़ा खयोया। कोई नबी अहिड़ो न आहे वञण खां बाद जंहिंजो मोजज़ो रहिजी वञे। वाद मुझो मोहम्मद मुस्तफ़ा जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी कायनात जे लाइ नबी थे आयो। ज़िलन जी भेणी न आहे, तालकन जी भेणी न आहे, मुल्क जी भेणी न आहे। अल्लाह कुरान में ऐलान कयो आहे, फरमायो मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। जो सुभान अल्लाह। आलमीना आलम ना है, आलम मना एक जहान, आलमीन मना घणा जहान। तहां केड़े जहान में जियो था चाचा? खबर है केड़े जहान में वेठा हूं? पाण खबर ही करेगा। दुनिया है न ॻाल्हायो चाहे एक हू जहान हो, एक ही जहान, एक कबर वारो आलम बरज़ख, ॿियो हशर में ईंदासीं जेके न, जेके न मरंदा सुभान अल्लाह चवनि। न न न मासूम है न, वरण के केड़े कुरान न, सभिनि खे मरणो आहे न बा, जेके मरंदासीं सुभान अल्लाह चवनि। मस्जिद में सुभान अल्लाह सोचे चओ, मत रात मत इजराइल न पहुची वई। हिकिड़ो हाजी सगुरो दुआऊं पियो करे, अल्लाह मदीने में, मके में, बैतुल्लाह में मां सजदो कयां तो मौत ॾिजां, दुआऊं पियो करे, ॻोठड़े में मशहूर थी वियो। ॻाल्हि समझ में आई कि न? हाजी फकीर, अल्लाह मूंखे बैतुल्लाह में सजदे में मौत ॾिजां। अल्लाह जी कुदरत थी हाजीअ खे बि अल्लाह असीं हज नसीब कयो। पोतो जो बैतुल्लाह में त यार सजदो न पियो करे, हाँ सजदे में वही अल्लाह जो घर बैतुल्लाह को मजाक आज हिते जो साह वही खणन वारो भी कोई कोने को मिट माइट भी। पो वरी सजदो न पियो करे, पो वरी तके मथे जी अल्लाह से हाणे सजदो कयां तो मोटी अचा चक्कर हणी अचा, पो बे फेरी मारे जा। आज ॾिठो न मोट दुंबी न मर दुंबी। अब मौत बैतुल्लाह में तुस बाहर नहीं तुस ॻाल्हाए चवंदा। पो तव्हां सुभान अल्लाह जो नथा चओ? पूरे जहानन जे लाइ नबी जी तशरीह कयूं न। हाणे पूरे जहानन जो नबी किया आलम अरवाह में जद रूह होया साजा ताजा नबियन जा, वलियन जा, गौस, कुतुब, अब्दाल, 1.25 लाख नबियन जा, क़यामत तक जेके माण्हू ईंदा आदम अलैहिस्सलाम का वठी तमाम रूह आलम अरवाह में। उन वक्त में अल्लाह से रूहन का सवाल कयो, अलस्तु बि रब्बिकुम, कहीं रूह जवाब ॾिनो अल्लाह के, मुझे रब के उन वक्त में जवाब ॾियण वारो रूह हुयो। मिचड़ी आवाज़ सां कालू बला,
जी मुझा अल्लाह तू ही असा जो मिठड़ो अल्लाह मोहम्मद मुस्तफा जो रूह होयो चो सुभान अल्लाह। बाद में सभिनि खणी हुको आयो कालू भला भला जा आवाज तो वरी बलोची वारो भला न समझे वरी भजी वई मस्जिद खाई ये अरबी वारी भला है समझो था के ना असां जे बलोचीअ में मायूं ॿारनि खे वरी जेको आहे डिॼाईंदियूं आहिनि न चुप खां भला फेराए छा फेराए भला फेराए ॿार माठो करे छॾ चुप खां लूलू फेराए तंहिंजे करे अरबी वारी भलाए कालू भला जी मुझा अल्लाह हाओ हाओ तू असां जो अल्लाह आलम अरवा में ॻाल्हाइण वारो पीरो मुंहिंजो मोहम्मद मुस्तफा जो सुभान अल्लाह आलम अरवा का बाद हू भी जिहान हो के ना आलम अरवा वारो न मकान न जमान याने मुंहिंजो दिलबर नबी एड़ो नबी आए ला मकान नबी आए ला जमान जो नबी आए खुदा जो कसम आने आलम अरवा में कोई मकान ना है उतों जो भी नबी आए आने हल अर्शन जे मथा हलिया तने भी महबूब जो तारीफ आए रब जे कचारी में ही भी जलसो आ खुदा जो कसम आए हाफिज अब्दुल शकूर जे निकाह ते अचण वारो दावत है प्रोग्राम जलसो आ मुझे रब जो जलसो आयो खुदा जो कसम आए हुजूर जी तारीफ थी न जमीन न आसमान है न सिजा न चंद्र है न बादल न बरसात न दरिया न समंदर अल्लाह जलसे के सजाओ रब जो प्रोग्राम अल्लाह तुझे जलसे में केरीदा नबियन जारू आईंदा रसूलन जारू आईंदा अज जे करे को जलसो करे बुधण वारा गुनाहगार बुधाइण वारा गुनाहगार असा मौलवी आया से गुनाहगार तवा बुधण वारा दोही आया हो सब ऐबदारो खतान का भरल अल्लाह जे जलसे में अचण वारा नबील जारो मासूम होया चो सुभान अल्लाह रसूल जारो आया जन्नत जा दरवाजा खोल रहा होरन जा नगमा हुआ इते साउंड घुराया लाइट लगायो रब जे जलसे में एड़ो तो नगमा होया गुलाब जा गुल घुराया जन्नत में खुशबू लाया खुदा जो कसम रसूल नबी जे रुअल फरमायो अल्लाह के जो जलसो है मुझो रब केरा तो जो मेहमान जी मोहम्मद मुस्तफा जो सुभान अल्लाह ओ दुनिया वारो तासा जलसो कराइदा इश्तिहार ठाइदा मत इश्तिहार में उन्वान होंदो इश्क मुस्तफा मोहम्मद मुस्तफा सीरतुल नबी सूरतुल नबी नबी साईं जो शान दिफाए सहाबा आहे के ना अल्लाह तुझे जलसे जो उन्वान चाहे टॉपिक चाहे जे मोहम्मद मुस्तफा वाह मुझा अल्लाह अल्लाह नबी रसूलन जी कचारी मौजू मोहम्मद मुस्तफा अल्लाह मुकर्रर केरा तकरीर केर कंदो अल्लाह फरमाओ केर अजमा रब का मथे जेको आइज करे तकरीर करण वारो भी माला यानी जलसो रब जो मौजू मोहम्मद मुस्तफा तकरीर करण वारो अल्लाह खोल कुरान चो सुभान अल्लाह हथ मथे करे सुभान अल्लाह चो मां कुरान जो दीदार कराया पर मैं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुरान हाचो सुभान अल्लाह अब आप बुधाया कुरान हलायो खोलिया कुरान जो बुधण भी सवाब आचो सुने जो दीदार करण भी हलायो आप दो भी तो कुरान जो दीदार भी कयो सही फरमाए तो वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़ल नबिय्यीना लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमतिन सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा माअकुम लतु'मिनुन बिही व लतंसुरुन्ना क़ाला अक़ररतुम वअख़ज़तुम अला ज़ालिकुम मिस्री क़ालू
वक़ररना क़ाल फ़शहदू व अना माकुम मिनश शाहिदीन। वह कुरान जो सुभान अल्लाह खोलो पया कुरान के ना ॻाल्हायो आहे को कुरान के मञण वारो ॿुधण साडा कम है कुरान सुनावण चओ सुभान अल्लाह। साडा कम है कुरान सुनावण कोई मन ले या ना मन ले। मौलवी लच्छियूं आहिनि हणंदा आहिनि छा हे सुभान अल्लाह। अब मौलवी ने अॼु ताईं क़ुरान ॿुधायो कि न कंहिंसां विड़िया बि ज़ोर हेबा मस्जिद में नमाज़ पढ़ण अचो त मारींदो साईं लठी हणंदो साईं। असांजो कमु क़ुरान ॿुधाइण हिदायत कंहिंजे हथ में ॻाल्हायो छो था। साडा कम ही कुरान चाचो राज़ी अथव कुटराइण जे लाइ यादि रखजोसि। साडा कम है कुरान सुनावण कोई मन ले या ना मन ले। डूही जहाना मारिया वेसी जड़ा हद भी कुरान दा भइए। चौ कुरान ॿुधंदासीं। अल्लाह सी पंहिंजे प्रोग्राम में वाइज़ फरमायो वइज़ा ख़ज़ल्लाहु मीसाक़न नबीना। अल्लाह नबियन खां वाइदो वरितो रसूलन खां वाइदो वरितो मुंहिंजो नबी दो मुहम्मद मुस्तफ़ा लतो मिनुल नबी वला तंसुरल्ला। तव्हां उन ते ईमान आणिजो तव्हां उन जी मदद कजो। वाह मुंहिंजा नबी न दुनिया में आयो आ न जाओ आ तारीफ़ अॻ में थियो छो न ज़मीन ठहियो न आसमान। अॻ में अल्लाह से पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो तारीफ़ पिया फरमाए। नबी ने इक़रार कयो कि न जी मुंहिंजा अल्लाह जी असांजा अल्लाह असीं इक़रार कयूं था नबी जी तुंहिंजी जी मदद भी कंदासीं उन ते ईमान भी आणींदासीं। तॾहिं त हज़रत मूसा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम दुआऊं पियो करे ओ मुंहिंजा अल्लाह मूंखे उन मुहम्मद अरबीअ जो उम्मती बणाए। हा चओ सुभान अल्लाह। हाणे काथे नबूवत काथे उम्मत चाचा उम्मत मथे कि नबूवत। हाँ सही हुई सुभान अल्लाह। हाँ ॻाल्हि समझ में आई कि नबूवत मथे आदम अलैहिस्सलाम खां वठी करे क़यामत ताईं उम्मत खे गॾा नबूवत ॻाल्हायो उम्मत खां मथे न। पोइ नबी पियो दुआऊं घुरे अल्लाह मूंखे मोहम्मद अरबी जो उम्मती बणा। जे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम छो फरमायो जी जरे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे उन मकाम के ॾिठाई मर्तबे के शान के ॾिठाई पंहिंजो शान विसारे वेठो। अल्लाह जरे नबीअ जे मकाम के ॾिठाई पंहिंजो मकाम विसारे वेठो। तकड़ में चयो मुंहिंजा अल्लाह एतिरे क़दुरु नबीअ खे शान बख़्शो थी पोइ न पाक पैगंबर जो जेकर उम्मती बि बणाया। तव्हां मुफ़्त में उम्मती थिया वेठा हो तॾहिं त क़दुरु कोन्हे तॾहिं त तड़प कोन्हे। अॼु वाइदो को इंशाअल्लाह सुहिणे नबीअ सां प्यार कंदासीं उन दिलबर नबीअ सां वफ़ादारी कंदासीं जंहिंजो हुस्न बेमिसाल नबूवत बेमिसाल। तॾहिं त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम दुआऊं घुरे थो पर घुरे मुहम्मद अरबीअ खे थो। नबी आयो भी बाद में जाओ भी बाद में पर नबीअन जे दुआउनि में खोल कुरान जो सुभान अल्लाह हथ मथे करे सुभान अल्लाह त चो मां कुरान जो दीदार कराया। फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पैरों से पारा है सूरतुल बकरा है आयत 159 है। फरमाए रब्बना वबअस फीहिमा रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिका वयुअल्लिमुहुमुल किताबा वल हिकमता वयुज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। चो सुभान अल्लाह। अल्लाह जे नबी हज़रत खलील पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम बैतुल्लाह के ठाहे पुत्र इस्माइल सां गॾु मुकम्मल कयईं कि न कयईं। मुकम्मल करे पोइ दुआ जे लाइ हथड़ा खयईं।
अल्लाह से फरमायो मुझा खलील नबी दोस्त नबी मुझो घर ठाही हुई मुकम्मल कई मेहनत कई घुरत मां ॾियाए तू घुरंदो वही त मां ॾींदो वया घुर छा खपई दुनिया खपई सोन खपनी चांदी खपनी लाल मोती हीरा खपनी त बारिश वसाए ॾियां नबी हो ना दादा जे करे तोखे को ख्वाब में फरिश्तो चवे घुर छा खपई छा चवंदिस न सच बुधा हां मीह हुजे का खपे का 8 किले वारी हुजे का सुभान अल्लाह वाह 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 ॾाढा चवंदा हा सही ना हा वाह 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 एड़ो ही बोल सुभान अल्लाह ॾाढा जोदार तक हाँ चो इंशाल्लाह दीन घुरंदा से हिदायत घुरंदा सोने नबी जी तारीफ अल्लाह फरमायो छा खपई दुआ में ची अल्लाह घुरंदो वयो पांजे बचड़े इस्माइल दे नजर के ची अल्लाह जे पुश्त मां मोहम्मद अरबी जा जेको तुझे घर के आबाद करे लबे कजू सदाऊं चो सुभान चो अल्लाह सही का असा नेकी घुरंदासी जन्नत घुरंदासी दीन घुरंदासी खात्मो ईमान ते थे चो शहादत घुरंदासी केंद्र देगड़ी घुरंदो एकड़ो वाक्यो अजीब आए एकड़ो हमराव मिस्कीन गरीब हो देगड़ी खणी मुसलो खणी लठो खणी लोटो खणी वियो जबलन में ता दे जे अरोड़ जबल वे जाए न के ना मता ता मा भी को आ करे थे वो भी वो पहाड़न में इबादत करे कई 40 ॾींहंनि ताईं न खाधई न पीताई मतलब त पीताई खाधई थोड़ो थोड़ो गुनाहन का परे इल्हाम थुस मथो अल्लाह साईं जो बाना तू मुझे इबादत किया 40 ॾींहंनि ताईं हाणे तोखे जेको खपे घुरत तोखे ॾियां ची अल्लाह मां गरीब आ मिस्कीन आ कुछ कोने बस गरीबी आ पांजे खजानन मां दे शुक्र कंदुस ची जेका देगड़ी खणी आयो इन खां जेको घुरंदे सो मिलंदे वाह सही वाह ॻाल्हि समझ में आई हे घर वियो चएसि अटो ॾे त देगड़ी शुरू थी वई चओ गेह ॾे त देगड़ी शुरू थी हाँ साईं हाणे हर शइ महांगा प लॻी पई आहे न अहिड़ी देगड़ी अलाह हर कंहिंखे ॾे इमरान खान जी दौरे हुकूमत आहे हुन त ज़ुल्म करे छॾियो आहे ज़ालिम हे उहो देगड़ी खणी आयो घर बुजुर्ग तो हुयो सखी भी हुयो पो ओड़े पाड़े के भी सखी करे छॾी खैरातन सां उन्हनि खे भी माशाअल्लाह नवाज़े छॾे माण्हू हैरान थी विया यार हे फ़कीर गरीब मिस्कीन हिन वटि काढो माल आयो हिकिड़े हमरा वरी पासो वरितुसि मुरली वॼाईंदे वॼाईंदे ॿुधाए काढूं आंदी कहिड़ो खज़ानो ठाती काढूं हाणे हिन चयो बाबा अलाह थो ॾे चई न अलाह सभिनि खे छो थो ॾे मूंखे छो थो ॾे तोखे छो ॾिनई ॿुधा ॿुधा हणी 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 हिन खे मथो खाधई वीचारे जो परेशान करे हिन अंत ॿुधायो वीचारे चई बाबा मां न आहियां सभु कुझु देगड़ी आहे चई हा हाणे हिन जे ज़हन में ईंदो त देगड़ी इहो चोराईंदो न न चोर न हुयो असां वटि चोरी घणी आहे न इन जे करे हिन जे ज़हन में इहा शइ ईंदी त इहो पोइ हाणे देगड़ी जो चोर देगड़ी न चोराई चयो मसइलो इहो आहे त हाणे मुसलो खणी वियुमि देगड़ी खणी वियुमि अलाह जी इबादत कयुमि 40 ॾींहं 40 रात अलाह से इल्हाम कयो अलाह से जो जेको घुरे देगड़ी खां घुर अच्छा हिन भी कयो मुसलो न लोटो खणी देगड़ी खणी लठ सां सिधो वियो जबरन में 40 ॾींहं इबादत कई अलाह जो इल्हाम थियुसि बाना तू मूंखे राज़ी कयो इबादत की हाणे तू जेको घुरे तोखे ॾियां हाणे दुआ में घुरते अलाह मूंखे ॾे न ॾे हिन पाड़े वारे जो देगड़ी बंदि कजांइ एड़ो हासिद बदबख्त छा था समझो मना हासिद हुयो न साड़ एड़ो दुआ चला मूंखे ॾे न ॾे हाणे 40 ॾींहं इबादत रुगो ने देगड़ी बंदि करण जे लाइ कई खुदा जी छल मार पवेस एड़ा माण्हू भी आहिनि के बन आहिनि अलाह छले हिननि खां पनाह ॾे हसद न कयो साड़ न कयो सभिनि खे अलाह ॾींदो आहे त हू बि चवे अलाह पोइ मूंखे बि ॾे त हुनजी देगड़ी बि सून हुनखे ॾे हा चांदी ॾे हा माला हणे बंगला हणे पाण के भी कुछ हथ में ना आयो हुन जी देगड़ी भी बंद कराई वियो हलियो बोछण छॾी वियो हलियो तंहिंजे करे मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे खलील पैगंबर घुरियो त वाह जो घुरियो चो सुभान अल्लाह तव्हां छा घुरंदो हा दीन घुरंदासीं ईमान घुरंदासीं इस्लाम घुरंदासीं दुनिया त फानी आहे मरी वेंदासीं कुझु न कयूं पर तव्हांजे हिन जोगिन फ़कीर में भला कई कफ़ननि के जेब हूंदा आहिनि खीसा ऐं कफ़न हूंदो आहे न पोइ जेकॾहिं कफ़न के जेब हुजे हा त माल को गॾाए आया कफ़न ख़ाली आहे के न हा ख़ुदा जो कसम मज़ाक न आहे खिलो न कफ़न ख़ाली आहे खीसा कोन अथसि केॾो बि कफ़न हुजे ठहियल सिंगारियल
मक्के मदीने मां घुरायो पर उनके खीसा कोई कोन आणंदो वाकई के ना खाली कफन खाली हथी वेंदे तंहिंजे करे छा गॾाए छा गॾाईंदे दुनिया वारो दीन इस्लाम ते ख़र्च कयो मस्जिद मदरसन ते ख़र्च कयो क़ुरान जे नाले ते ख़र्च कयो ख़ैर ख़ैरातूं कयो अब्बे जे नाले ते जी हाफ़िज़ अब्दुल शकूर साहब पंहिंजे वालिद मरहूम रहमतुल्लाह अलैह जे ईसाने सवाब जे लाइ बि जलसो करायो भाऊ मुनीर अहमद मुंहिंजो हमनामा अल्लाह सी उन जे दीन इस्लाम में माल मिल्कत औलाद में बरकत अता फरमाए आमीन ॾाढिया चो हज़रत खलील पैगंबर घुरियो अल्लाह मोहम्मद अरबी जहिड़ो नबी ॾिजां जेको किताब ॿुधाए क़ुरान ॿुधाए दीन ॿुधाए इस्लाम ॿुधाए वाह मुंहिंजा सुहिणा नबी एॾो तुंहिंजो मक़ाम आहे हल आयो ईसा पैगंबर जो ज़मानो पंहिंजे क़ौम में वेठो आहे तकरीर थो करे वाइर थो करे असां वेठो ॿुधूं पिया तकरीर में छा थो फरमाए तकरीर कंदे कंदे 500 साल 550 साल मुझे नबी का अग में आयो तने भी नबी जे तारीफ में लही पियो खोल कुरान छो सुभान अल्लाह टी पारा कुरान मा हजरत ईसा पैगंबर जे तकरीर जो टुकड़ो बुध नबी जे वाइज के मुझे नबी जे शान के वेठो गाए वाह नबी तुझो मकाम फरमे बिस्मिल्लाह रहमानिर रहीम 28 सिपारो आहे सूरत जो नालो सूरत सफ़ आहे अल्लाह कुरान में ऐलान कयो आहे ॿुधो दुनिया जा मुस्लमान आयत नंबर 6 आहे पर मैं वइज़ क़ाल ईसा इब्न मरियम या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़ल लिमा बैन यदैया मिन तौरात व मुबश्शिरम बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद चो सुभान अल्लाह कुरान जन्नत जो सामान आके ना ॻाल्हायो कुरान खां सवाइ आहे को चारो हाँ सही ए कुरान तो है नूरानी शीशा चो सुभान अल्लाह ए कुरान तो है नूरानी शीशा वो जेड़ा सीधारा दिखलावे कुरान खां सवाइ को अहिड़ो रस्तो कोन्हे जेको रब सां मिलाए सोने नबी घोट सां मिलाए जन्नत में वठी हले हाल समझ में आई कुरान का सवाइ कोई चारो कोन तो सही सिद्धो रस्तो जन्नत जो कुरान आ ए कुरान तो है नूरानी शीशा जेड़ा सीधा राह दिखलावे जो पढ़े और अमल करे वो जन्नत जगहें पावे कदर कुरान दे इकी जानिन दुनियादार नबी ने कदर कुरान दे जानन वाले वहीं सुतड़े शहर मदीने कदर फुलादा बुलबुल जाने ओत कदर पानी दा मुर्गा भी कदर कुरान दा अल्लाह जाने कदरिया जाने असहाबी चो सुभान अल्लाह सराकी चाचा समझे तो कि ना बलोची शुरू कया है ना नाराए तकबीर हण वडे आवाज सुभान अल्लाह नाराए तकबीर वडे आवाज आ मिठड़ो कुरान आ सही सभिन के अज गडायो थई आए हिन सोने जो तारीफ हो जे हिन दिलबर जी तारीफ कुरान जी दीदार हो जे पियो सोने नबी जी तारीफ किए थी पई हाँ सी कुरान अजमतन वारो किताब आ कुरान रहमतन वारो किताब आ फरमानो नज़िलु मिनल कुरान मा व शिफाउ व रहमतुल लिल मोमिनीन मोमिन जे ला कुरान रहमता हिदायत भी आके ना फरमे अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन
चो कुरान रहमत भी आ, चो कुरान में छड़ो हिदायत। कुरान का सिवा काई हिदायत जी जाए का नहीं। मौजो पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत ईसा नबी फरमायो तकरीर में मुझी कौम मुझी बिरादरी बुधो मुखां बाद हिकिड़ो रसूल ईंदो। चओ सुभान अल्लाह। रसूल ईंदो आहे तव्हां 550 साल बाद में आया पर तारीफ़ यार जी अॻ में थिए थी पई की न। क़ुरान आहे ॿुधो क़ुरान नबीअ जो शान बयान थिए थो। मूंखां बाद हिकिड़ो रसूल ईंदो दुनिया में त नालो मुहम्मद हूंदो। चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अर्शन में हुनजो नालो अहमद हूंदो। चो भई नाला भला के ना ॻाल्हायो। भई नाला भला के ना वाह जा नाला वाह। दुनिया वारो सोने नबी जो हुस्न बेमिसाल, खिलण बेमिसाल, सीरत बेमिसाल, सूरत बेमिसाल। इमामा नबियन जो इमामुल अंबिया बणजी वियो। इमामा पूरी दुनिया जो इमाम मस्जिद बणजी वियो। दुनिया वारो रब्बे काबे जो कसम अरबिन जो इमाम अजमिन जो इमाम बणजी वियो। मशरिक जो इमाम मगरिब जो इमाम बणजी वियो। अर्शी नबी आ त फर्शी नबी बणजी वियो। सिज जो नबी आ चंड जो नबी बणजी वियो। सितारन जो नबी बणजी वियो। करे त चंड खे इशारो पियो करे चंड ब टुकड़ा थी वियो। सिज के वापस वराया सोने अली नमाज पढ़े छड़ियो। दुनिया वारो मौजूद दिलबर नबी समंदर जो नबी आ त दरिया जो नबी आ। तूफान जो नबी आ हवा जो नबी आ। गर्मी जो नबी आ तो सर्दी जो नबी आ। आलम अरवाह जो नबी आ। अर्शी नबी आ तो फर्शी नबी आ। आलम बरज़ख जो नबी आ। मानो मरे कब्र में रखियो से यो आलम बरज़ख आ। न मिनटा न सेकंडा न ॾींहुं न रात जने मुनकर नकीर सवाल कंदस मोहम्मद अरबी जो नालो ईदो के लईंदो मन नबी का तो जो नबी के राहे ईदो नबी जो मुरीद गुलाम जो तो मोहम्मद रसूलुल्लाह। चो सुभान अल्लाह। आलम बरज़ख जो भी नबी आ के न उते भी नालो आज़ई। हलो माशर जे मैदान में हर नबी हर उम्मतीअ जे ज़ुबान ते नफ़्सी नफ़्सी जूं सदाऊं नफ़्सा नफ़्सी जूं सदाऊं। हिकिड़ो नबी हूंदो जंहिंजे ज़ुबान ते उम्मती उम्मतीअ जो आवाज़। वाह नबी तुंहिंजो प्यार। तॾहिं त चई ऐ माहे अरब ऐ माहे अजम ऐ फ़ख्र जहां ऐ फ़ख्र ज़मा ऐ बाइस ज़ीनत अर्ज़ समा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तव्हां भी मूंसां गॾिजी सुभान अल्लाह चओ। ऐ माहे अरब ऐ माहे अजम ऐ फ़ख्र जहां ऐ फ़ख्र ज़मा ऐ बाइस ज़ीनत अर्ज़ समा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इजाज़ ये तेरी नजरों का फैज़ान ये तेरे कदमों का। एक सफ में खड़े हैं शाहो गदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कुरान में जिसका जिक्र हुआ आफाक में जिसकी धूम मची वहाँ कुल को तेरा वहाँ रहम तेरा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। एड़ो नबी मिलो केड़ो नबी मिलो वरफाना लका ज़िक्रका। सुना तुझे जिक्र के माला बुलंद करे छॾियो। रब से केॾो बुलंद कई चे नजर कर आज़ान में अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। मां रब जो नालो तो यार जो नालो आए के नहीं। नजर कर सोना कलमे में ला इलाहा इल्लल्लाह पूरी जिंदगी पढ़ंदो वतो जी जेसी तक मुहम्मदुर रसूलुल्लाह न चई
इनके मोमिन मुसलमान न चेबो कलमे में मां रब जो नालो तो यार जो नालो सोना कुरान में मां रब जो नालो तो मोहम्मद मुस्तफा जो नालो तौरात में इंजील में ज़बूर में मां अल्लाह जो नालो तो सोने जो नालो हली पुछ आदम अलैहिस्सलातु वस्सलाम का जने रब जे सामा मुझो ढांचो पयो आया अल्लाह मुंह में रूह फूके पियो जने रूह फूक जे पयो बदल में रूह आयो अखियों खोले पिया जी आसमान में अर्श नजर आयो उनते लिखो पयो तेरी नजर में पढ़म ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जिया जो जन्नत जो दर खोलम मोहम्मद अरबी जो नालो नजर आयो जिया जो वणन में फल खान जो इरादो कयम पल पल ते मोहम्मद जो नालो नजर आयो हे नजर कया हुरू नजर आयो पेशानी में मोहम्मद अरबी जो नालो नजर आयो जन्नत जे दरवाजो दरन जे मथा जन्नत जे दीवार जे मथा सुने जो नालो नजर आयो जे सलातुल्लाह कलामुल्लाह जहां देखा लिखा देखा अगर देखा लिखा अल्लाह मोहम्मद भी लिखा देखा जाते मां रब जो नालो तो सोने नबी जो नालो आहे के ना वॾे आवाज़ सां जो ज़ुबान तोते तो मोहम्मद अरबी जो नालो भी आ सोनो त चंद्र खां वधीक नबी जो साहब या हज़रत जाबिर रज़ियल्लाहु तआला अन्हु रात जो वगड़ो चोॾहीं जो चंद्र चमके पियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महफ़िल में आयो मजलिस में आयो पीरीअ जो चेहरो भी चमके साहब भी सोचो त आज चंद्र जो भेट ॾियां नबी सां मुंहिंजो महबूब सोणो कि न चंद्र सोणो वाह सी वाह साहब भी चो मूं हर हर ॾिसंदो रहियुसि भेट ॾींदो रहियुसि चंद्र खे ॾिठुमि हर नबीअ ॾे मोहम्मद अरबीअ खे ॾिसां वरी चंद्र खे ॾिसंदे ॾिसंदे मुझे अंदर मूं सां ॻाल्हायो मुझे दिल मूंखे चयो जाबिरा यार देर छो तो करे काथे चंद्र काथे तुंहिंजो पिरी लखे चंद्र गॾाए कि रूणिया चंद्र गॾाए वो जे चंद्र जो तारीफ़ मुझो अल्लाह करे वज़ुहा वल्लैल इज़ा सजा जे चेहरे जो जिक्र कुरान करे चंद्र जी छा भेणिया जी चंद्र में मुखे दागा नजर आया काराण नजर आयो धब्बा नजर आया पर मुझे महबूब चेहरो चो सुभान अल्लाह नबी जो चेहरो चो माशा अल्लाह छा भेणिया चंद्र जी छा मुकाबलो करे चंद्र मुझे नबी जो चेहरो जोर नजर आयो तरे तो चवण वारे चयो चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है चांद के मुंह पर छाई मेरे मदनी का चेहरा साफ है मुझे साईं जो चेहरो साफ सुनो नबीअन जो नबी दुआ कयो अल्लाह साईं बाबू हाफ़िज़ अब्दुल शकूर साहब जी शादी के बरकत वारी बढ़ाए जिन दोस्तन प्रोग्राम करायो मेहनत करें अल्लाह साईं जे मेहनत के कबूल फरमाए ताजे असांजे अचण के कबूल फरमाए अल्लाह साईं का दुआ आहे त रब्बुल आलमीन इन मस्जिद के आबाद करण वारन के भी आबाद फरमाए कुरान जे आवाज़ जे सदके पूरे गोठ जे मथा अल्लाह रहमत नाज़िल फरमाए वमा अलैना इल्लल बलाग आमीन या रब्बल आलमीन या अल्लाह से जेके बीमारियों के शिफा अता फरमा या अल्लाह जेके मिस्कीन गरीबीन असां समूरनि जे रिज़्क़ रोज़ी बरकत अता फरमा या अल्लाह जेके असांजा दीन जा दुश्मन उनके हिदायत अता फरमा हिदायत मुक़द्दर में ना आहे या अल्लाह उनके अंधो इनेस नाबूद फरमा अल्लाहुम्मा इन्ना नजलुका फी नुहूरिहिम व नऊज़ु बिका मिन शुरूरिहिम बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यज़ुर्रु मा इस्मिही शैअन फिल अर्ज़ि वला फिस समाई व समीउल अलीम अल्लाहुम्मा अजिरना मिनन नार या अल्लाह माशर के मैदान में सोने नबी जी शफात नसीब फरमा या अल्लाह कब्र जे सख्ती अज़ाब खां बचा या अल्लाह पुरसला जे पुल में टपण आसान फरमा या अल्लाह शहादत जी मौत अता फरमा या अल्लाह जेके बे औलाद अता फरमा बीमारन के शिफा अता फरमा असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा जमीयत उलमा इस्लाम जी हिफ़ाज़त फरमा या अल्लाह जॾहिं मौत जी ज़ुबान ते कलमो जारी हुजे पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद